दोस्तों कहिड़ा हाल आहिनि। हीउ जेको वीडियो हले थो इन हवाले सां दिलि चयो त मां तव्हां सां थोरो हाल अहवाल जे करे वंडियां। हीउ तव्हां ॾिसो जेको आबशार आहे, चवनि था त हीउ जेको आहे क्रोशिया जे भरिसां हिकिड़ो नंढो मुल्क आहे मोनीटिंगरो, उन में वाक़िअ आहे। अगरि सिंध में हुजे हा त छा था सम्झो, हिन जूं निस्बतूं ऐं रिवायतूं अहिड़ियूं त घणियूं वञनि हा जो कंहिंजो पीउ बि साबित न करे सघे हा त उहे कूड़ियूं आहिनि। छो त असां वटि जेको सिंध में कल्चर आहे, कोई झंडे खे, कोई क़बर खे, कोई ॾिसो था अॼुकल्ह ज़मीननि में ख़ुदि कार जेको आहे पीर घड़े उते क़बरूं ठाहे ऐं झंडा कोड़े उते जेके मंज़र कशी कई वञे थी, उते पूॼा पाठ कयो वञे थो। अहिड़े क़िस्म जा सिलसिला जोड़िया वञनि था जेके इंतिहाई हैरतनाक माण्हू जेको आहे तो शशदर थी वेंदो आहे। त इन हवाले सां जेको आहे अगरि केरु वरी ॻाल्हाए बि हा, लिखे बि हा, त पोइ वरी हज़ारे लाठड़िया गारियुनि जा धुआ लाइ ॾिना। हीउ वणु मोनीटिगरो जो क़दीम तरीन वणु आहे, ॿुधायो वञे थो। उन मां आबशार वांगुरु पाणी ॿाहिरि निकिरंदो आहे। काश हीउ वणु सिंध में हुजे हा त हिन जो को हिकिड़ो गादी नशीन बि ठही वञे हा ऐं उनजे नंगर नियाद जो बि इंतिज़ाम थी वञे हा। उते माण्हुनि जा मेड़ लॻी वञनि हा ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे उन जे लाइ हिकु कमाई जो ज़रियो बि ठही वञे हा। त को न त बि हिते जेका सियासी कारंदा आहिनि सीट जो को मालिक बि थी वञे।